नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त ڀرياسٽي मां ख़बर ॾींदाल ڀرياسٽي प्रेस क्लब जे صحافين پاران سانگهڙ ضلعي जे शहर वर्कशॉप जे صحافي غلام قادر शहर जे मथान वॾेरे ڪمال शहर पारां कातलानी हमलो करण खिलाफ़ NFU जे तरफ़ां ज़िला सदर राणा शेर मोहम्मद यूनिस राडीपर आफ्ताब कीरियो नदीम मंगी हैदर अली अब्बासी यूसुफ सुमरो राशिद अली राजपूत ऐं ॿियनि जी अॻवानी में ڀرياسٽي प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सांगहड़ जे बदमस्त वॾेरे صحافي غلام قادر शहर मथां कातलानो हमलो करे सख्त जख्मी कयो आहे। صحافي غلام قادر शहर जी हालत इंतहाई ख़राब आहे। इन अमल जी सख्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। असां सम्झूं था त हीउ हमलो आज़ाद सहाफ़त ते वार आहे। सहाफ़िन बदमस्त वॾेरे ऐं सांगहड़ पुलिस खिलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। हिननि मुतालबो कंदे चयो त صحافي غلام قادر शहर मथां हमलो कंदड़ वॾेरे कमाल शहर खिलाफ़ केस दाख़िल करे खेसि फौरन गिरफ्तार कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।